वज़ीरा छछर के बेदर्दीअ सां संसार कयो वियो, उन वाक़ई में बि सभिनी जे दिलनि खे हिलाए रखी छॾियो आहे। पर हाणे त इहा ख़बर थी पवे त वज़ीरा छछर खे पहिरीं इज्तमाही लॼालट जो निशानो बणायो वियो ऐं पोइ उन जे जिस्म जे हर उज़वे ते चीर ॾिना विया। लॼालट चीरनि खां पोइ उन ते वरी पथरबाज़ी कई वई आहे। एतिरी पथरबाज़ी कई वई आहे जो ॿुधायो वियो आहे त वज़ीरा जे चहिरे जूं जेके समूरियूं हॾियूं आहिनि उहे तक टुटी झुरी पियूं। आख़िर केसि ताईं असांखे अहिड़ा लाश मिलंदा रहंदा औरतुनि जा? आख़िर केसि ताईं असां सिंध मां कॾहिं वज़ीरा जी संसार थियण जी ख़बर ॿुधंदासीं, कॾहिं कंहिंखे कारी थींदे ॾिसंदासीं, कॾहिं कंहिंजा नक चप, कॾहिं उज़वनि खे वढियो वेंदो? आख़िर केसि ताईं इहा पितरशाही बर्बरियत वधंदी वेंदी हिकिड़ी हैवानियत जी शक्ल इन पितरशाही इख़्तियार करे छॾी आहे। असांजी घुर आहे सिंध हुकूमत खां त हिन केस खे जल्द अज़ जल्द ॾिठो वञे ऐं वज़ीरा जे क़त्ल सां इंसाफ़ कयो वञे, उनखे इंसाफ़ ॾिनो वञे। ऐं जेसि ताईं सिंध हुकूमत हिन पितरशाही, हिन वधंदड़ पितरशाही जंहिं में असांखे ॾींहों ॾींहुं जेको आहे औरतुनि जा लाश मिलनि था, इन ते सख़्तु अमल न कंदी, इन ख़िलाफ़ु सख़्तु अमल न वठंदी, उपाउ न वठंदी, तेसि ताईं शायदि असां तव्हांजे लाइ घरनि मां ॻाल्हाइण बि मुश्किल थी वेंदो, पंहिंजे लफ़्ज़नि खे माना ॾियण बि मुश्किल थी पवंदी। इन करे असांजी घुर आहे हर वरी त वज़ीरा जे क़त्ल सां इंसाफ़ कयो वञे। ॿियनि मासूम जेके छोकिरियूं आहिनि, जेके नारियूं आहिनि, उन्हनि खे जीअण जो हक़ त ॾियो, उन्हनि खे ॻाल्हाइण जो हक़ त ॾियो, उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी सां प्यार करण जो हक़ त ॾियो। पर शायदि असां इन हैवानियत में इहो विसारे चुका आहियूं, इन पितरशाही बर्बरियत में इहो विसारे चुका आहियूं त हीअ जेका नारी आहे इहा बि इंसान आहे। महिरबानी।